गुज़ारिश कंदासीं पंहिंजी भेण सिंधु नवाज़ गांगरो साहिबा जी ख़िदमत में त उहे अचनि ऐं ॿारनि जे हिन महिनत ते ॿ जुमिला पंहिंजा शफ़क़त जा ऐं हौसला अफ़ज़ाई जा फ़रमाइनि। तव्हांजे भरपूर ताड़ियुनि जे गूंज में असांजी भेण सिंधु नवाज़ गांगरो साहिबा। अस्सलाम वालेकुम। GSN जे लतीफ़, मां शुक्रगुज़ार आहियां अदा अब्दुल्ला शेख जी जंहिं असांखे इहो ऑनर बख़्शियो त असां हिते अॼु मौजूदु आहियूं तव्हां सभिनी नौजवाननि सां। असांजी न्यू जनरेशन आहे ऐं ॾाढी असांखे ख़ुशी थी आहे त इहो जेको शऊर आहे, असां इहो हिकु अदा जेको आहे नओं इनिशिएटिव जेको वरितो आहे स्कूलनि सां मिली करे इहो, ऐं ज़रूरी बि इहा ई शइ आहे छो जो इहा असांजी न्यू जनरेशन आहे जेको अॻियां हली तव्हां सभिनी खे ई लीड करिणो आहे ऐं तव्हां सभिनी जा टेबलोस डिफरेंट प्रोग्राम जेका तव्हां म्यूज़िक ते जेको तव्हां परफॉर्मेंसिस कयूं आहिनि इहे ज़बरदस्त हुयूं ऐं असांखे ॾाढी ख़ुशी थी त असां हिकु नई जेकी जनरेशन आहे उनखे एॾो लीडरशिप क्वालिटीज़ उन्हनि में ॾिसूं था ऐं ॾाढी ख़ुशी थी आहे। ऐं थोराइती आहियां उन्हनि सभिनी स्कूलनि जी जंहिं अदा जो साथ ॾिनो ऐं हिते सभु आया अॼु मौजूदु आहिनि असां सां गॾु। महिरबानी।